नाज़रीन, काल अगूणे MPA PP शिकारपुर ज़िले के जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो पारां गढ़ी आसीन तालुक़े अंदर 17 करोड़न के मंजूर थियल सोनबा वाया चाकर खान बगदार वारे रोड वारी स्कीम जो इफ्तिताह किया वियो। उन रोड ठहण के हवाले से गोठाणा इलाके वासी छा था सोचन, अचो तो सजाई न्यूज़ पारां इलाके वासियों का वरतल कमेंट से मबनी ही दिलचस्प रिपोर्ट ॾिसूं। मां ॻोठ कायम खान वधियो जो आहियां, मां गाॾी हलाईंदो आहियां। हिते ॾाढी तकलीफ़ हुई असां हिन रोड जी। कोई बीमार थींदो, गाॾी काए वेंदा हुआसीं, 15 मिंटनि जो सफ़र कलाकु लॻंदो। गाॾियूं ख़तमु थी वेंदियूं, इन रोड लाइ रड़ंदा हुआसीं, साईं रोड ॾियो। ॿी काई तकलीफ़ न आहे। कोई इमरजेंसी डिलीवरी केस आहे, अस्पताल न आहे, गड़ियासिन वञिणो पए शिकारपुर। सही, तव्हां कहिड़े ॻोठ सां बिलोंग कयो था? साईं मोमिन वधियो ॻोठ। हाँ, तो हिन रोड सां तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? फ़ाइदो पवंदो साईं, शायदि डिलीवरी केस बीमार माण्हू रोड जेको आहे त असांखे कलाकु पंधु वठे थो। स्कूटर जा टायर फाटी पवंदा, को मसइलो न आहे। गाॾी को अचे जो ॻोठ हिन सोनवा जे स्टाफ खां केतिरो परते आहे? परतो माना 2 किलोमीटर आहे परे। हा, तव्हां ताईं कहिड़े ॻोठ सां? साईं मोमिन वधे साईं असांजे वास्ते। अच्छा, तव्हांखे हिन रोड सां कहिड़ो फ़ाइदो पवंदो? साईं असांखे रोड न हुजण जे करे वॾी तकलीफ़ूं पियूं अचनि असांखे। असांजी ट्रैक्टरनि जूं गाॾियुनि जूं इंजणियूं पूरियूं टायर पूरा पिया थी वञनि। पोइ इन जे करे असांखे रोड न हुजण जे करे असांखे वॾो टाइम पियो लॻे सोनवा मेन रोड ते पहुचण में। ॻोठ सां तव्हां वास्तो रखो था ऐं हिन रोड सां तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो? साईं असां मोमिन ॻोठ जा वधिया आहियूं। असांजो हिन रोड ते जेको ई 12 ॻोठ वधियनि आहिनि। 12 ॻोठनि में असांखे एॾी तकलीफ़ आहे, जेकॾहिं कोई बि माण्हू बीमार आहे, कहिड़ी बि उनखे तकलीफ़ आहे, असां सोनवा स्टाफ ताईं अचूं था त अॻे माण्हू पूरो थो थी वञे। अॻ में 3-4 चकर जेको हे रोड ठहियो आहे, गॾ हिन ॻोठाणनि जा निकिरंदा रोड भॼी थो पए। हा, तव्हां कहिड़े ॻोठ सां वास्तो रखो था ऐं महिरबानी करे हिन रोड सां तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? असांखे हर शइ जो सुख आहे, सभ जो फ़ाइदो आहे। हा, त सुख अॻ में बि हुयो या हाणे सुख थींदो? रोड अॻे बि सुख हुयो त रही वियो आहे, त हाणे पियो यकी पियो, हाणे त सुख थींदो न साईं। अच्छा, कहिड़े ॻोठ सां वास्तो रखो था ऐं हिन रोड सां कहिड़ो फ़ाइदो पवंदो? साईं रोड इहो फ़ाइदो आहे त झाका झुकान सही आहे, रोड भली ॻाल्हि आहे। हूअं तव्हांजे मज़ाक सफ़ा भली ॻाल्हि त आहे, पर फ़ाइदो कहिड़ो पवंदो? आख़िर फ़ाइदो त आहे न। कहिड़ो फ़ाइदो आहे? फ़ाइदो इहो आहे त बाबा जा रस्तो ख़राबु। तव्हां कहिड़े ॻोठ सां वास्तो रखो था? मोमिन ॻोठ में। अच्छा, त हीअ जेको आहे त तव्हां हे रोड अॼु हींअर इफ़्तिताह थियो आहे, सरदार ज़ादा ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो हिन रोड जो इफ़्तिताह कयो आहे, त अव्हांखे हिन रोड जे ठहण सां कहिड़ो फ़ाइदो पवंदो? हाणे फ़ाइदो आहे, गाॾी ख़राब थी थियनि, वञूं था पिथर हे रोड ख़राब थी पियो आहे सफ़ा। गाॾी ख़राब थी थियनि, घुमूं था वञूं था त गाॾी पंचर थी थियनि, ख़राब थी थियनि गाॾी खणी। वहीद अली ॻोठ हाजी अली शेर। हीअ जेको रोड जो हींअर इफ़्तिताह थियो आहे, रोड त ठहियल ई कोन्हे, इफ़्तिताह बाक़ी साॼो थियो आहे। माशाअल्लाह, हाणे रोड ठही वेंदो त ॾाढो फ़ाइदो मिलंदो। गाॾियूं उहे पहिरियां ख़राबु थींदा, ग़लति रस्तो हुयो ख़राबु, मतिलबु 5 मिंटनि जो सफ़र असां 10-20 मिंटनि में कंदा हुआसीं, हाणे माशाअल्लाह 5 मिंटनि में कंदासीं कमु ॾाढो। भाऊ, तव्हांजो नालो छा आहे ऐं कहिड़े ॻोठ सां तव्हांजो? अंगाम खान खखराणी। कहिड़े ॻोठ सां? अंगाम खान खखराणी। वेठा आहियूं असांजे ॻोठ, शुक्र आहे भोतार असांखे ठाराए ॾिनो आहे, उनजे हिन सां ठहे थो। माना ईअं सम्झो त 20 साल उमिरि थी वई आहे असांजी, त असांखे रोड ईअं ई ॾिठो आहे। हाणे असां माना अॻ में कंहिंखे तव्हां चयो त रोड ठाराए ॾियो? न असां कंहिंखे न चयोसीं। टंगण खान खखराणी जा ऐं माना 20 साल तक़रीबन अञा बि मथे थींदो टाइम जेको आहे। हाणे भोतारनि जी वॾी महिरबानी आहे, सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान कमारे जो असांजी रोड न हे सफ़र जे असां पंहिंजे ॻोठ ताईं कंदा आहियूं त 10-15 मिंट लॻंदो आहे। हूअं रोड ठहियल हुजे त 5 मिंट बि वॾा आहिनि। अच्छा, अॻ में तव्हां कंहिंखे रोड लाइ चयो? अॻे में रोड तां जीअं MLA हुयो, जीअं घोसपेश खान मर, इन्हनि खे ठीकु आहे, अॻ में त हूं था उन्हनि खे कमु कराया ई न आहिनि। हाणे भोतार आयो आहे, इंशाअल्लाह ताला रोड ठही वेंदो। हाणे माशाअल्लाह ख़ुशी त थींदी, नवां रोड ठहंदो। तक़रीबन 20 साल ठहनि, 20 साल खनि थी विया आहिनि हिन रोड जी इहा ई हालत आहे। हिन पहिरियां बि मरम्मत करिया, पर किथे को टुको ठाहियूं, किथे टुको ठाहियूं, पर कम जो न थियो। हा, तकलीफ़ ॾाढी आहे हिन रोड सां, पर माशाअल्लाह हाणे ॾिसूं पिया फर्स्ट क्लास कमु पियो हले। ॾिसूं। तव्हांजो नालो छा आहे? तव्हां कहिड़े ॻोठ सां बिलोंग कयो था? भाऊ, नालो मुंहिंजो राबेल माहिरी आहे, भरिसां पंहिंजो ॻोठ आहे पीर मोहम्मद माहिरी। अच्छा, तव्हां जेको हिन वक़्तु जंहिं रोड जो इफ़्तिताह थियो आहे, इन रोड सां तव्हांजो ॻोठ आहे? हा भाऊ, हिन रोड सां न आहे, थोरो परते आहे, बाक़ी अचणु वञणु आहे, कमुकार थींदो आहे। पर गाॾी बीठी आहे ट्रैक्टर पंहिंजो। अच्छा, हाणे मज़दूरी ते मोटियाऊं। अच्छा,
त हाणे जेको ई रोड अगरि ठहे थो सपोज़ कयो त उन सां तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? असांखे साईं इलाही फ़ाइदो आहे न, गाॾीअ जो टाइम बचंदो, असांजी गाॾीअ जो नुक़सानु घटि थींदो, तमामु घणा फ़ाइदा आहिनि। अच्छा, इफ़्तिताह माना थियो आहे रोड जो, रोड ते त को न पथर लथो आहे न का ॻाल्हि थी आहे, इफ़्तिताह थी वियो साईं। इफ़्तिताह चवनि था पहिरियां जो बोर्ड लॻो, हाणे भोतार आया अॼु, ख़ैर अलाह ख़ैर कंदो, इहो टूअर हणंदा सॼे रोड जो, सुभाणे परीहं इंशाअल्लाह कमु शुरू थींदो। त तव्हांखे माना हिन तव्हांखे महिरबानी करे इहो ॿुधायो त हिन क़िस्म जे इफ़्तिताह करण सां तव्हांजी फीलिंग्स छा आहे? साईं असांजी फीलिंग तमामु सुठी आहे। अहिड़ा इफ़्तिताह थींदा रहंदा आहिनि, रोड इहे ईअं ई पटिया पिया हूंदा आहिनि, असांजा इहे उबज़ा सूर कंदा आहिनि, ट्रैक्टर हलाइण ते दिलि कोन चवंदी आहे। जंहिं टाइम अहिड़े रोड ते चढ़ंदा आहियूं असांजी दिलि ईअं चवंदी आहे जेकर ट्रैक्टर में हथु कढी पाण पंधु वञूं ट्रैक्टर पाण हले, असांजी फीलिंग इहा आहे। अच्छा, त अहिड़ा इफ़्तिताह माना इहे थींदा रहंदा आहिनि असांजे ॻोठ ॾे हिकिड़ो। हीउ जेको ज़ुल्फ़कार ख़ान हाणे हींअर चयो त हे इफ़्तिताह माना जेको मां कयो आहे त इहो बाक़ाइदे रोड ठहंदो ऐं हितां जा माण्हू माना तव्हां ख़ुशि थींदा, मुबारकूं ॾींदा? इंशाअल्लाह असां बि पूरो उमीद आहियूं, भोतार असांजो इंशाअल्लाह ठहिराईंदो रोड, असांजी तमामु दिलि ख़ुशि थी। साईं हाणे अलाह ख़ैर करे, अलाह हुनखे तौफ़ीक़ ॾींदो त ठहिराईंदो। अस्सलाम वालेकुम भाऊ, तव्हां महिरबानी करे पंहिंजो नालो ॿुधायो ऐं कहिड़े ॻोठ सां तव्हांजो तालुक़ आहे? जी साईं, नदीम नालो आहे, मंगीअ ॻोठ अतामंत जो, हुते वेठा आहियूं साईं। भोतार जी भलायूं आहिनि, 30-20 सालनि खां पोइ हिते कमु करायो अथई, भोतार जी असां ते महिरबानी आहे ॾाढी। माना भोतार 30 सालनि में तव्हां ॾे माना कुझु बि माना तकियो ई न? भोतारनि असांखे भोतार त न विया न पहिरियां, हा पहिरियां त भोतारनि न विया न हुकूमत में, हाणे आया आहिनि, अलाह जी महिरबानी आहे, उहा असांखे संभालियो अथऊं, असांजो कमु कराइनि था। हींअर तव्हां छा महसूसु कयो था अगरि रोड सां जेका आहे तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे अॼु हींअर माना रोड जेको ॿियो ठहंदो? साईं रोड जी वॾी तकलीफ़ आहे अचण वञण जी, ॿियो छा आहे त मरीज़ आहे को मरीज़ को अचे थो। तव्हां अॻ में भला रोड जे लाइ कंहिंखे कुकारियो हुजे, कंहिंखे चयो हुजे MP MNS खे? साईं जेके बि ईंदा आहिनि इहा ई ॻाल्हि कंदा आहिनि, बाबा रोड रस्तो ॾींदासीं, बिजली वग़ैरह ॾींदासीं, स्कूल ॾींदासीं, असांजो भोतार आहे, अलाह ख़ुशि करेसि, जॾहिं बि असांजो कमु कंदो आहे त भोतार ई कंदो आहे। ठीकु आहे, महिरबानी। तव्हांजो ॻोठु हिन रोड तां ई आहे? भाऊ महिरबानी करे तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो ऐं तव्हां कहिड़े ॻोठ सां वास्तो रखो था? असांजो पंहिंजो जेको ॻोठु आहे खखराणी जो पंहिंजो वॾो ॻोठु आहे, हिन रोड सां आहे। असां पाण खखराणी जो नालो आशिक़री खखराणी आहे। अच्छा भाऊ, त हीउ जेको रोड जो इफ़्तिताह थियो आहे अॼु, या चऊं असां संगे बुनियादु रखियो वियो आहे, त इन तव्हां अमल खे कीअं ॾिसो था? इन अमल खे जेको ॾिसूं था त इहो काफ़ी सालनि खां इहो उजड़ियल हुयो, उन में असांजा काफ़ी ॻोठ 25-30 ॻोठ अचनि था, काफ़ी ज़ातियूं आहिनि, वधिया बिरादरी आहे, तुनिया बिरादरी आहे, खखराणी बिरादरी आहे। पोइ असांजो सदा साहिबु आहे ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो, उनखे हर माण्हू ने चयो, पोइ जॾहिं दौरु अचे थो त पोइ उन में कनि था, उन में साईं यानी काई आहे बजट आई, उन में असांखे चई त बाबा 2-3 रोड मां ॾियां थो, पोइ उनजे सहूलियत लाइ असांखे चई त बाबा इंशाअल्लाह तव्हांजो थींदो। उहो जेको अॼु ॾिठोसीं उनजो थियो आहे, उन में चई त कंपनियुनि खे ॾिनो आहे रोड, इंशाअल्लाह कमु बि तसला जो कराईंदासीं, अलाह कोन इंशाअल्लाह थींदो बि। हिन रोड सां घणा ॻोठ आहिनि? साईं 25-30 ॻोठ थी वेंदा। त जंहिं आबादी अंदाज़न घणी थींदी? आबादी ॻोठ में 50-100 जे लॻभॻि माना घर थियनि था हिकु ॻोठ में, हाणे 25-30 ॻोठ जे हिसाब सां सुठी आबादी बीहंदी सुठी। अच्छा भाऊ, महिरबानी करे तव्हां इहो ॿुधायो त अक्सर जेके आहिनि माण्हू शिकायत कंदा आहिनि, तव्हां भले चांहि बि पीअंदा रहो, तव्हांखे असांजे तरफ़ों इजाज़त आहे, त अक्सर माण्हू शिकायत कंदा आहिनि त इहे रोडनि जा जेके आहिनि कागज़नि में ठहियल हूंदा आहिनि, ऐं हीअं माना जेका रोड ठाहे न ॾींदा आहिनि, कागज़ जेके आहिनि उहे पटनि में रोड सिर्फ़ु उहे पैसा जेके आहिनि स्कीमूं ॾियारे ऐं खाई वेंदा आहिनि, त हिन रोड ठहण जे हवाले सां तव्हांजा छा ख़्यालात आहिनि? इहो असांजा अॻु में इहो तव्हां जेका ॻाल्हि कई त वाक़ई इहे रोड ईअं ठहनि था त वरी 10 ॾींहं खां उजड़ी वञनि था, पर हिन में असांखे सदा साहिबु पंहिंजे यकीनी ॾियारियो त मां कंपनीअ खे ॾिनो आहे, जेको उहो ठेकेदार हूंदा ॿाहिरों वारा 5 रुपया ॾिनऊं हेॾे होॾे कमु करे, हे मां कंपनीअ खे इंशाअल्लाह ताला तव्हां बि हूंदव गॾु ऐं तव्हांजो कमु इंशाअल्लाह तसला सां कराईंदासीं, सुठो कमु थींदो, उन ते असांजो इतबार आहे पियो सदा साहिब ते, इंशाअल्लाह कमु सुठो कराईंदो। ठीकु आहे भाऊ, वॾी महिरबानी। वालेकुम सलाम चाचा।
दादा कहिड़े ॻोठ सां तव्हांजो तालुक आहे, तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो हक़ नवाज़ आहे, ॻोठ मारूं काके पुटरा। अच्छा, मारूं काके पुटरा जा आहियो। त हीअ जेको रोड आहे जेको अॼु हिन जो ताज़ो हींअर इफ़्तिताह बि थियो आहे, सरदारज़ादा ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो साहिबु इफ़्तिताह कयो आहे, अव्हांखे का मालूमात आहे? जी भला माण्हू तो सुठा मालूमात वधीक बि न रोड लाइ इफ़्तिताह कयूं, रोड न न इफ़्तिताह हाणे थियो, तव्हांखे का ख़बर आहे त इफ़्तिताह थियो आहे? हा हा थियो, मूंखे पाण हे हुया त मां झटि देरि थिए ॾिसे गुलहार पिया आहिनि, मूंखे बोतारा विझणा हुया मूंखे। अच्छा, हीअ तव्हां गुल नाज़रीन, हीअ जेको दोस्त आहे हीअ गुल वठी आयो आहे, जेको सरदारज़ादा ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो साहिबु जेको हींअर इफ़्तिताह करणो कयो आहे, उनखे हार पाराइणा, पर साईं जिन खे लेट थी वई आहे शायदि। अच्छा साईं, त अव्हांजो हीअ पैगाम जेको आहे उहो ज़ुल्फ़कार ख़ान साहिब खे पहुची वेंदो, त अव्हां जेका हुनजा सपोर्टर बि आहियो, फैन बि आहियो, त अव्हां मूंखे ॿुधायो त इन रोड सां फ़ाइदो जेको आहे घणनि माण्हुनि खे पवंदो? वॾनि ॻोठनि खे पवंदो साईं, वॾनि ॻोठनि खे। वॾा ॻोठ में नाला ॿुधायो, कहिड़ा कहिड़ा ॻोठ आहिनि? घणा मोमिन ॻोठ वधो आहे, फ़क़ीर ॻोठ आहे, केर साहिब आहिनि, केरनि जो यूसुफ कोट ॻोठ आहे, यकी निम शाखा गोपांगनी, वॾो फ़ाइदो पवंदो साईं। हा हा बिल्कुलु बिल्कुलु। तव्हांजे पंहिंजे ॻोठ में कंहिं शइ जी ज़रूरत आहे? पंहिंजे ॻोठ में इहा रोड जी ज़रूरत आहे, ट्रांसफार्म में ज़रूरत। तव्हांखे ज़ुल्फ़कार ख़ान न ॾिनो छा रोड? ॾींदो ॾींदो बिल्कुलु ॾींदो, चऊंसि ॾींदो। चवंदव त पोइ ॾींदो, माना चयो नथव? न चयो न, बहितरीनु माण्हू आहे, सुठो माण्हू, वॾो हा वॾो भलो माण्हू आहे। तव्हां भला हितां जो जेको MNA आहे महार साहिबु, उनखे चयो आहे पंहिंजे ॻोठ जे रोड? हा हा उनखे अॻे चयो, अॻे हुन ठाराइनि इस्पताल में ठाराइनि, उहो बि भलो माण्हू हुयो, अहिड़ी ॻाल्हि न हुयो, सुठो माण्हू हुयो उहो बि, बहितरीनु माण्हू हुयो। न त कुल भला आहिनि त भाई ख़राबु केरु आहे? ख़राबु भला कंहिंजे लाइ असां न चवंदा, ख़राबु कोई बि न आहे, सभु भला आहिनि, सभु भला मोहतरम आहिनि। न त जेकॾहिं कुल शरीफ़ आहिनि त पोइ मुल्क जो ख़ज़ानो केरु थो लुटे? अलाह अलाह तो हलाए मुल्क खे, ख़ज़ानो कोई न लुटे सघंदो, सभु कंहिंखे अलाह ॾींदो, सभई माण्हू सुठा आहिनि, सभई मोहसिन माण्हू आहिनि, ईअं न आहे त कंहिंजे लाइ असांजो फलाणो ई न, सभई सुठा आहिनि, मोहतरम माण्हू आहिनि, भला माण्हू आहिनि, इहा ॻाल्हि न आहे त मिसाल ॻाल्हि ॼण वारो रोज़ी त रब आहे, हा न साईं, माण्हू कोले सुठा आहिनि, भला मार साहिबु भलो आहे। अच्छा, मार साहिबु बि भलो आहे, त कमारियो साहिबु बि भलो आहे, त हे जेके आहिनि मार साहिबु जेको आहे उहे चवनि था त कमारियो साहिबु जेको आहे उहो सही कमु नथो करे, कमारियो साहिबु त चए मार साहिबु सही कमु नथो करे, त तव्हां वरी ॿिन्ही खे सही था चओ? ॿई सही माण्हू कमु था कनि, ईअं न आहे त। अच्छा, पोइ वोट कंहिंखे तव्हां ॾींदो? वोट त पर जे टाइम आयो साईं, वोट त ज़ुल्फ़कार ख़ान खे ॾींदासीं। अच्छा हा हा, माना पाण बि पंहिंजे बिरादरी समेत? बिल्कुलु बिल्कुलु, वर्ग बि तरक़ इलाइक़े जा सभु वोट ज़ुल्फ़कार ख़ान खे ॾियारींदासीं। अच्छा, हा न त पोइ मार साहिबु बि चङो माण्हू आहे, उनखे छो न वोट? उनखे बि जेकॾहिं अची वियो काई ॻाल्हि त मिसाल वझो त असांखे वेझड़ो हे आहे। अच्छा, हा वेझड़ो असांखे हे आहे, माना वेझड़ाइप जे करे? वेझड़ाइप करे बि आहे, पंहिंजो सरदार बि आहे, सरदार बि, हा क़ौम सरदार बि आहे, सरदार हैसियत असांजो वॾो आहे, साईं आहे, मोहसिन आहे, अबो आहे असांजो, असां हुनजा बच्चा आहियूं। त तव्हां जेको आहे त हिन वक़्तु जेको ॻोठ जे लाइ तव्हां चओ था रोड असांखे मिलणु घुरिजे, त पोइ ज़ुल्फ़कार ख़ान साहिब खे तव्हां कहिड़ी अपील कंदव? कंदासीं रोड ठाराइजो, अपील कंदासीं रोड ठारायो, तकलीफ़ रोड हाणे माना हिन मीडिया जे थ्रू अपील कयोसि न? न मीडिया जे वरी आम्हूं साम्हूं मिलंदासीं त कचहरी कंदासीं छो न। माना आम्हूं साम्हूं चवंदव त हिन मीडिया जे थ्रू तव्हां पैगाम न ॾींदव? हा न आम्हूं साम्हूं चवंदासीं, अहिड़ी ॻाल्हि कान्हे का, असांजो वॾो आहे साईं आहे, हा वॾा होशियारु हो साईं। भाऊ अवां महिरबानी करे पंहिंजो नालो बि ॿुधायो ऐं कहिड़े ॻोठ सां तव्हांजो तालुक आहे? वालेकुम अस्सलाम, मुंहिंजो नालो बशीर अहमद वधियो, ॻोठ मोमिन वधियो आहे। हा भाऊ, असांखे वॾी हिन रोड ते तकलीफ़ हुई ऐं मां पाण पीपल्स पार्टी जो वर्कर आहियां। हा, हिन रोड जे लाइ मां आगा साहिब खे तमामु केतिरा ई दफ़ा चयो त सर असांखे वॾी तकलीफ़ आहे, तव्हां बि हिन रोड सां अचो था, सो महिरबानी करे असांखे हीअ रोड ठाराए ॾियो। असांजो ॻोठ हितां तक़रीबन 4 किलोमीटर आहे, पोइ बि असां जेकॾहिं कार ते अचूं पिया बि हिन मेन रोड ताईं अधु घंटो पियो लॻी वञे। आगा साहिब खे मां केतिरा दफ़ा रिक्वेस्ट कई, पर अलाए छो आगा साहिब असांजी रिक्वेस्ट क़बूल कोन कई, ऐं मां गुज़रिश ख़ान महर खे बि रिक्वेस्ट कई त साईं तव्हां असांजे हिन हद जा MNA आहियो, महिरबानी करे ॿिया कम त पंहिंजी जाइ ते आहिनि, पर जेके रोड्स आहिनि असांजे गड़ियास आहिनि तालुके जा, उन्हनि ते महिरबानी करे तव्हां थोरी नज़रसानी कयो। हाणे हिन रोड सां फ़ाइदो कहिड़ो पवंदो? अदा फ़ाइदो इहो ई पवंदो त हीअ रोड तमामु उखड़ियल आहे, ऐं जेकॾहिं को माण्हू एमरजेंसी थिए थी, माण्हू बीमार थो थी पवे, उहो वीचारो वॾी तकलीफ़ सां वॾो टाइम थो लॻे असां उनखे शहर पुॼायूं।
हा उन जे करे वॾी असांखे तकलीफ़ आहे हिन रोड। अच्छा, उन खां अलावा तव्हां छा उमेद रखो था त इहो रोड जेको आहे उहो सही माना में ठहंदो? अक्सर रोड जेके आहिनि, रोड जे मथां रोड ठाहे हल्को डांबराणी हलिया था वञनि ऐं कागज़ी कार्रवाई करे कमीशन दर कमीशन जे वर चढ़ी थो वञे पैसो, त तव्हां छा था सम्झो त इहो रोड सही ठहंदो? हाँ साईं, बिल्कुलु सही ठहंदो। छो त असां पंहिंजे चीफ सरदार ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारे खे अर्ज़ु कयोसीं, हुन महिरबानी असां ते स्पेशली महिरबानी हिन ॻोठनि ते कई ऐं जल्दी असांखे रोड असांखे ॾिनऊं। हाणे बि साईं जन हिकिड़ो जीअं रोड जो पथर रखिबो आहे उन जो इफ़्तिताह असांजे सरदार ज़ुल्फ़कार ख़ान। तव्हां जो के माना जियाला बि आहियो पार्टी जा, त मूंखे महिरबानी करे इहो ॿुधायो त रोड ठहंदो को हिन वक़्त ताईं को ट्रक पथर जो बि न लथो आहे, न का बजरी लथी आहे, न हेल्थ घटि में घटि को हिकु ॿ ट्रक त लहे आहे न, त उहा हिते त नज़र त अचे को हिकिड़ो बि न लथो आहे ऐं सिर्फ़ु ही बोर्ड हाणे इफ़्तिताह बि थी वियो। अदा छा आहे त इंशाअल्लाह लहंदो, पत्थर लहंदो बिल्कुलु। मां इहो ई भोतार खे चयुमि साईं ठेकेदार कहिड़ो आहे? चई हीउ ठेकेदार आहे। मां चयोसीं असां पोइ हिन ते ॾंडो खणंदासीं जेकॾहिं हीउ कमु सही न कंदो त। भोतार चयो हीउ कंपनी आहे, मां पंहिंजो नंढनि ठेकेदारनि खे रोड कोन ॾिनो, हू सही कमु कोन कंदा। हीउ वॾो ठेकेदार आहे, कंपनी आहे। मतिलबु हाणे तव्हां इहा उमेद रखो था त हीउ माना जेके आहिनि कागज़ी कार्रवाईअ में रोड न वेंदो बल्कि प्रैक्टिकल ठहंदो, माना इहो तव्हां? हा हा बिल्कुलु बिल्कुलु, असां हीअ उमेद बिल्कुलु रखूं था। हीउ कागज़ी कार्रवाई में न वेंदो, हीउ बिल्कुलु सही रोड ठहंदो। महिरबानी तव्हांजी वॾी, थैंक यू। हीउ जेको रोड आहे जेको हींअर ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो साहब हुनजो इफ़्तिताह बि कयो, त इन सां कहिड़ो फ़ाइदो मिलंदो इन्हनि जेको आहे रोड ते जेके मौजूदु आहिनि ॻोठाणा? वालेकुम सलाम अदा। असल में हे 36 ॻोठनि जो स्टाफ आहे। हीअ लिंक जेका ज़ुल्फ़कार ख़ान मंज़ूर कराई आहे तमामु तकलीफ़ हुई माण्हुनि खे, तमामु वॾी तकलीफ़ हुई। असां पाण ख़ुदि हेॾे ईंदा ऐं वेंदा आहियूं। तमामु तकलीफ़, एॾी तकलीफ़ जो कहीं डिलीवरी आहे, का बीमार आहे, का कमी पेशी आहे, तमामु रोड ख़राबु हुयो। हे जेको ज़ुल्फ़कार ख़ान रोड मंज़ूर करायो तमामु सुठी ॻाल्हि आहे, सुठो अमल आहे। इनखे सियासत चइबो आहे, इहा भलाई आहे, इहा इंसानियत जी ख़िदमत आहे। तमामु दिलि ख़ुशि थी असां भाऊ। इहो महिरबानी करे इहो बि ॿुधायो त रोड जो इफ़्तिताह जेको आहे संगे बुनियाद जेको पियो, त हिन वक़्त ताईं त रोड ते पथर वग़ैरह बि न लथो आहे ऐं कमु शुरू बि न थी सघियो आहे, त अव्हां छा था सम्झो त इहो रोड जो कमु थींदो? मूंखे यकीन आहे जेकॾहिं ज़ुल्फ़कार ख़ान खयो आहे त थींदो। बाक़ी जेकॾहिं ॿियो को हुजे त मां न पियो चई सघां कुझु, वरी ज़ुल्फ़कार ख़ान त यकीन आहे त उहो कमु सचो कंदो आहे। उहो बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, इहो भाउ ॿियो इहो बि ॿुधायो महिरबानी करे त अक्सर जेके रोड ठहंदा आहिनि त उहे रोड जेके आहिनि रोड जे मथां रोड ठाहे ऐं हिकिड़ी फॉर्मेलिटी पूरी करे हलिया वेंदा आहिनि, जेके जल्दी उखड़ी वेंदा आहिनि तक़रीबन 5-6 महीननि में। इहो हर जेके आहिनि नवां मंज़ूर थियल आहे लिंक रोड सां सभिनी सां इहा हालत आहे, त अव्हां छा था सम्झो त हीउ जेको रोड ठहंदो इन सां बि अहिड़ी हालत थींदी या? इंशाअल्लाह न थींदी, यकीन आहे मूंखे त न थींदी। छो त जेकॾहिं ज़ुल्फ़कार ख़ान पंहिंजे सिर हथु विधो आहे त इहो तोड़ करे पोइ निकितो ईंदो इंशाअल्लाह, मूंखे यकीन। तोड़ त कंदो, माना रोड जेको ठेकेदार हुन ॾिनो आहे त उहो रोड त लाज़मन पूरो ठहाराईंदो, पर क्वालिटी जी ॻाल्हि आहे त अहिड़ो इहा एश्योरेंस केरु ॾींदो? इहा हितां जो अवाम ॾींदो ऐं हितां जा इहे ई जेके वर्कर आहिनि उहे ई ॾींदा इंशाअल्लाह। हीउ जेको रोड आहे त इन रोड जे हवाले सां ॻोठाणनि ज़ाहिर ॻाल्हि आहे, माना ॿियनि खे बि चयो हूंदो जेको आहे MNA आहे, MP आहे, त उहो तव्हांखे का मालूमात आहे त उन्हनि खे बि ॻोठाणनि चयो त उन्हनि छो इन्हनि में इंट्रस्ट? इहा एतिरी मूंखे मालूम न आहे। बाक़ी तमामु दिलि ख़ुशि थी, मूंखे अॻु में ख़बर पई त ज़ुल्फ़कार ख़ान मंज़ूर करायो आहे रोड, जेको हीअ लिंक रोड बि वञे पियो। बाक़ी असांखे पंहिंजे ॻोठ जी जेका सहूलियत न आहे रोड जी, असां थोरो उन मायूस आहियूं त ज़ुल्फ़कार ख़ान खे थोरी असांजे ॻोठ ॾे बि नज़र रखणी खपे। त तव्हां माना पंहिंजे ॻोठ जे हवाले सां उनखे तव्हां चयो आहे ज़ुल्फ़कार ख़ान? ज़ुल्फ़कार ख़ान खे सॼी ख़बर आहे, उहे अचनि था वञनि था, बिल्कुलु उन्हनि खे ख़बर आहे त कहिड़ी सहूलियत आहे ॻोठ में, कहिड़ी न आहे। असांजो माशाअल्लाह वॾो वोंट आहे, वॾो ॻोठ आहे अल्हम्दुलिल्लाह। रोड जी तमामु सहूलियत, का शइ बि न आहे। सम्झो रोड में घणा जेके आहिनि घर थींदा? तक़रीबन 650 घर आहे, बिल्कुलु तमामु वोंटर बि कुल ज़ुल्फ़कार ख़ान। जेको रोड जो टुकड़ो आहे उहो केतिरा किलोमीटर आहे? तक़रीबन 2000 किलोमीटर थींदो। 2000 किलोमीटर कीअं थींदो साईं? हितां खां वठी ॻोठ ताईं 2000 मीटर थी वेंदो। 2000 मीटर माना जेको आहे उहो रोड थींदो, यानी कि किलोमीटर जेके घणा थींदा? किलोमीटर तक़रीबन 2 किलोमीटर खां थी। किलोमीटर माना 2 किलोमीटर रोड आहे, माना नंढो रोड आहे। इहो जेको आहे उन्हनि खे तकड़ में मंज़ूर कराइणो। बिल्कुलु, जंहिं कराईंदा त असां हुनजा शुक्रगुज़ार रहंदासीं। मारूं